उम्मीदवार शहबाज शरीफ हिन वक्त कामयाब थी वियो आहे। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। मुल्क जो नओं वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। हिन वक़्तु असांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। स्पीकर अयाज़ सादिक थोड़ी देर में बाज़ाब्ता ऐलान भी कंदो। इन हवाले सां ही ख़बर असां शेयर करे आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। स्पीकर अयाज़ सादिक थोड़ी देर में बाज़ाब्ता ऐलान भी कंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। हिन वक़्तु ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। ही अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। स्पीकर क़ौमी असम्बली थोड़ी देर में नए वज़ीर आज़म जो बाज़ाब्ता तौर ऐलान कंदो। ही असां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। हिन वक़्तु शहबाज ही असां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। स्पीकर क़ौमी असम्बली थोड़ी देर में बाज़ाब्ता ऐलान कंदो। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर कंदा हलूं। स्पीकर अयाज़ सादिक पारां थोड़ी देर में बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। स्पीकर अयाज़ सादिक थोड़ी देर में बाज़ाब्ता तौर ऐलान कंदो। असां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। हिन वक़्तु असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। शहबाज शरीफ पाकिस्तान जो 33हों वज़ीर आज़म आहे। हिन वक़्तु ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। वॾी ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। क़ौमी असम्बली जे इजलास जी कार्रवाई हिन वक़्तु जारी आहे। लॉबी ए ऐं लॉबी बी जी ॻाल्हि कई वई। लॉबी ए में हिन वक़्तु जेके आहिनि सो इत्तेहादी जमात जा अॻवान विया। उन खां पोइ जेको आहे लॉबी बी में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा जेके उम्मीदवार आहिनि अॻवान उहे विया। उन्हनि उम्मीदवार उमर अयूब खे वोट ॾिनो। पर हिन वक़्तु जेकी वापसि जॾहिं मेंबर वापसि आया ऐवान में त उन खां पोइ जेकी सेक्रेटरी असम्बली आहे उन जेको वोटनि जी जेकी शीट आहे उहा क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक जे हवाले कई। उन खां पोइ हिन वक़्तु ॿुधायो पियो वञे त शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। ही अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। हिन वक़्तु शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। थोड़ी देर में स्पीकर अयाज़ सादिक बाज़ाब्ता तौर ते शहबाज शरीफ जो नालो जो ऐलान कंदो। ही अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। शहबाज शरीफ मुल्क जो 33हों वज़ीर आज़म हूंदो। स्पीकर कुछ देर में बाज़ाब्ता तौर ऐलान भी कंदो। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो मुल्क जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो। शहबाज शरीफ मुल्क जो 33हों वज़ीर आज़म हूंदो। स्पीकर कुछ देर में बाज़ाब्ता तौर ऐलान भी कंदो। वॾी ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो मुल्क जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो। शहबाज शरीफ मुल्क जो 33हों वज़ीर आज़म हूंदो। स्पीकर कुछ देर में बाज़ाब्ता तौर ऐलान भी कंदो। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ ॿियों भेरो मुल्क जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो। क़ौमी असम्बली जे इजलास में मेंबर्स तरफ़ां लॉबी ए लॉबी बी में वञण खां पोइ
क़ौमी असम्बली जो जेको ऐवान आहे उहो ख़ाली थी वियो, पर सरदार अख्तर मेंगल जेको आहे उहो ऐवान में मौजूद रहियो ऐं सरदार अख्तर मेंगल जेको आहे कंहिंखे बि वोट कास्ट न कयो। सरदार अख्तर मेंगल ऐवान में अकेलो हुयो जेको वेठो रहियो, जंहिं वोट कास्ट न कयो, पर उन खां पोइ लॉबी ए ऐं लॉबी बी मां मेंबर्स विया, उन खां पोइ घंटी वॻी ऐं उन खां पोइ मेंबर्स हाणे वापसि अची रहिया आहिनि। ऐं उन खां पोइ जेको सेक्रेटरी असम्बली आहे उन वोट जी जेका शीट आहे उहा स्पीकर जे हवाले कई। उन खां पोइ ॿुधायो अनाउंस थियो आहे शहबाज शरीफ़ जेको आहे हिन वक़्तु वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। शहबाज शरीफ़ मुल्क जो 33हों वज़ीर आज़म हूंदो। स्पीकर कुझु देरि में इन नाले जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान बि कंदो। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे आहियूं। शहबाज शरीफ़ ॿियो भेरो मुल्क जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो। शहबाज शरीफ़ मुल्क जो 33हों वज़ीर आज़म हूंदो। स्पीकर कुझु देरि में बाज़ाब्ता तौर ऐलान बि कंदो। क़ौमी असम्बली जे इजलास जी जीअं ई कार्रवाई शुरू थी, क़ौमी तराने खां पोइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा मेंबर जेके आहिनि उन्हनि एहतजाज शुरू कयो, गोड़ कई, उन खां पोइ छिती नारेबाज़ी कई। उन खां पोइ स्पीकर अयाज़ सादिक, असद कैसर ऐं उन सां गॾोगॾु उमर अयूब खे ऐं ॿियनि अॻवाननि खे, सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे अॻवाननि खे घुराए करे उनखे गुज़ारिश कई त अवां ख़ामोशी सां वियो, इजलास जी कार्रवाई हलण ॾियो। इजलास जी कार्रवाई हलण खां पोइ जेको आहे अवां कुझु ॻाल्हाए सघो था या अवां इजलास रिकॉर्ड करायो। उन खां पोइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा मेंबर पंहिंजे वापसि सीटुनि ते विया, पर उनजो जेकी नारेबाज़ी हुई उन्हनि जारी रखी। पर उन नारेबाज़ी जे दौरान ई जेको आहे स्पीकर अयाज़ सादिक जेकी वोटिंग जे हवाले सां हिदायतूं आहिनि उहे मेंबरनि खे जारी कंदो रहियो। उन खां पोइ घंटी वॼाई वई। घंटी 5 दफ़ा वॻी। उनजो इहो मक़सदु हूंदो आहे त को बि मेंबर ऐवान में अंदरि नथो अची सघे ऐं ऐवान खां ॿाहिरि नथो वञी सघे। उन खां पोइ जेको आहे सो वोटिंग जो अमल शुरू थियो। उन खां पोइ लॉबी ए ऐं लॉबी बी जी ॻाल्हि कई वई। लॉबी ए में जेकी आहिनि उन में जेकी इत्तेहादी जमायतुनि जा जेके मेंबर्स आहिनि उहे शहबाज शरीफ़ जेको नामज़द उम्मीदवार हो उनखे वोट ॾियण जे लाइ लॉबी ए में विया। ऐं उन खां पोइ लॉबी बी जी हवाले सां अगरि ॻाल्हि कयूं त उमर अयूब खे लॉबी बी में शामिल कयो वियो। उनजा जेके मेंबर आहिनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा मेंबर उहे लॉबी बी में विया। उन खां पोइ ऐवान जेको आहे आहिस्ता आहिस्ता ख़ाली थींदो वियो, छाकाणि त लॉबी ए ऐं लॉबी बी जे हवाले सां ऐवान ख़ाली थींदो वियो। मेंबर्स लॉबी ए ऐं लॉबी बी में डिवाइड थी विया, उॾे विया। उन खां पोइ अख्तर मेंगल जेको आहे उहो अकेलो रहियो ऐवान में ऐं उहो आख़िर ताईं अकेलो वेठो रहियो। उन को बि वोट कास्ट न कयो, न सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे वोट ॾिनो, न ई वरी जेको आहे इत्तेहादी जमायतुनि खे वोट ॾिनो। अख्तर मेंगल खे ऐवान में बि ॾिठो वियो त अकेलो ई वेठो रहियो, पर कंहिंखे वोट न ॾिनो। उन खां पोइ सेक्रेटरी असम्बली जेको आहे उन स्पीकर अयाज़ सादिक खे वोटनि जी शीट ॾिनी ऐं शीट खां पोइ जेको आहे सो नालो आयो आहे शहबाज शरीफ़ मुल्क जो जेको आहे हिन वक़्तु वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। शहबाज शरीफ़ मुल्क जो 33हों वज़ीर आज़म हूंदो। स्पीकर कुझु देरि में बाज़ाब्ता तौर बि ऐलान कंदो। हीअ अवां सां अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे आहियूं। शहबाज शरीफ़ ॿियो भेरो मुल्क जो वज़ीर आज़म